अस्सलामुअलैकुम। अॼु आहे 8 मई सैटरडे। मां आई आहियां मथे 10 थिया आहिनि, कम वारी छोकिरियूं अञा न आयूं आहिनि। ब्रश खणी आयमि ऐं हीउ ॾियारी वारो दरवाज़ो साफ़ु कयो अथमि ऐं हाणे कुझु डस्टिंग कंदमि, कुझु सेटिंग कंदमि। हिते कुर्सियूं हटाए कबट खोलियो आहे। हीअ फ्रेम्स जेके हूंदा सुगन जे कमरे में पिया हूंदा वापसि हिते रखिया अथमि ऐं हीअ मुंहिंजा कुझु बुक्स आहिनि ऐं उनखां अलावा हीअ शेल्फ्स हितां ख़ाली थी कयां त इहे हितां हटाईंदमि। हितां जी थोड़ी सेटिंग चेंज कंदमि, सफ़ाई थींदी, कुझु डस्टिंग थींदी। जेसिताईं छोकिरियूं अची वेंदियूं त कुझु न कुझु कमु मां हिते करे वठंदसि। हितां शेल्फ हटाए छॾियमि ऐं शेल्फ में जेको पियल सामान हो उहो बि मां शिफ्ट करे छॾियो आहे हिन ख़ाली कबट में। ऐं उनखां अलावा शेल्फ किथे रखिया आहिनि, हीअ हिते तारिक वारे ख़ाली कमरे में। फ़िलहालु मां हिननि खे हिन भित सां हणी छॾियो, हालांकि पुराणा थी विया आहिनि इलाही। हीअ मुंहिंजे हिकिड़े पुराणे कबट जा 8 खाना हुया जिन मां शेल्फ ठाहिराया। हैदराबाद में उहो कबट असां फिटी करे छॾियोसीं। खाना मज़बूत हुया त मूं इन मां 8 खाना 4 शेल्फ ठाहिया। त 3 इहे पिया आहिनि ऐं चोथों जेको आहे हेठि मुंहिंजो सिलाई मशीन वटि पियो आहे, उन में मुंहिंजो सामान रखियलु आहे। सो फ़िलहालु इहे हिते पिया हुजनि, पुराणा बि आहिनि ऐं कॾहिं अगरि मूंखे जाइ जी सोढ़ थी त हे मां कंहिंखे ॾेई बि छॾींदमि, पर जेसिताईं रखण जी जाइ आहे त भले इहे पिया हुजनि हिते। पूरे किचन मां इहे बोतलूं कढियूं अथमि, कंटेनर बोतलूं जेके अलाए केॾियूं सारियूं मां वटि जमा थी वियूं आहिनि क्राफ्ट जे चकर में। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ठाहींदमि त सही मां कुझु न कुझु, ऐं एतिरियूं तक़रीबन या इन खां बि थोरियूं वधीक अञा मथे कबट में बि पियूं आहिनि। सो हीअ बास्केट बि हाणे मथे कबट में पहुचाईंदसि। मां अची वई आहियां ॿाहिरि, मोटर हलाईंदमि, प्लांट्स खे पाणी ॾींदमि, छो त तेसिताईं पाणी न ॾींदी आहियां जेसिताईं हितां बुहारी अची वञे। सो बुहारी हितां अची वई आहे चङी तरह सां। ऐं उनखां अलावा चिकिन वारे खे फ़ोन कयो अथमि त चिकिन ॾेई वञे। महांगाई जी हद थी वई आहे, ॾाढो महांगो पियो ॾिए। सो बहरहाल जेको बि आहे त हाणे वठिणो त आहे। सो हाणे पहिरियों हिननि खे पाणी ॾेई वठंदमि। कम वारी माई अची वई आहे, अॼु पाण मोटी आई आहे। अॼु हुनजी भेनर न आयूं त उहा अंदरि थांव धोए थी, सफ़ाई करे चुकी आहे। सो हाणे मां हिते कमु कंदमि। तक़रीबन मुनो हिकु थियण वारो आहे ऐं हीअ चिकिन ॾेई वियो। सो इहो हाणे मां धोईंदमि, हिन जा हिसा ठाहींदमि ऐं प्लस मां पचाईंदमि मंझंदि जो भिंडियूं। जीअं मां मंझंदि जो करे छॾींदी आहियां त हीअ भिंडियूं बसर ऐं सावा मिर्च इहे फ्राए कंदमि त पोइ शाम जो मूंखे कमु घटि थी वेंदो आहे। ऐं हिते सुराण कुझु ठाहे रही आहे ऐं अक्सर तव्हां मां माण्हू मूंखां पुछंदा रहंदा आहिनि त रेसिपी ॿुधायो सुराण जे शयुनि जी। त उहा रेसिपी मूंखे त सम्झ में न ईंदी आहे, तंहिंजे करे मां तव्हां सां शेयर बि न कंदी आहियां। सो हिकिड़ी ऐप आहे कुकपैड, COOKPAD, कुकपैड। उते सुराण पंहिंजो रेसिपीज़ शेयर कंदी अथव। अगरि कंहिंखे बि ॾिसणियूं हुजनि त तव्हां उहे रेसिपीज़ उतां फॉलो करे सघो था। लेकिन धोई साफ़ु कयमि, उनजा हिसा ठही विया आहिनि। हिते भिंडियूं फ्राए थियूं थियनि ऐं उनजो मसालो ठहण जे लाइ अलॻि सां जेको आहे बसर ऐं टमाटर मां रखिया आहिनि, इहे पचनि था। ऐं उन सां गॾु गॾु मुंहिंजी TV हले थी ऐं मां ख़बरूं ॿुधंदी रहंदी आहियां। जॾहिं मां अकेली हूंदी आहियां त मां सिर्फ़ु ख़बरूं ॿुधणु चाहींदी आहियां। मां ड्रामा या ॿियूं शयूं फिल्मूं वग़ैरह घटि ॾिसंदी आहियां, बल्कि न ई ॾिसंदी आहियां, तमामु घटि। ऐं कंटिन्यू हाणे बि मुंहिंजो न्यूज़ चैनल ऑन आहे। अज़ान अची वई आहे, हे कमु करे वठंदमि त इन खां पोइ वञी नमाज़ पढ़ंदमि। 2 थिया आहिनि, मां अची वई आहियां मथे। कुझु घणो कमु त न कंदमि, पर थोरो घणो कुझु न कुझु कंदमि ज़रूरु। सो हीअ बास्केट हिते पहुचाए छॾी ऐं इन करे इनखे हाणे रखंदमि कबट जे अंदरि करे छॾियमि। ऐं मथे ई पयूं 2 चेयर्स ऐं हिकिड़ी टेबल। इहे मां बार बार शो करे चुकी आहियां, इहे मूंखे हेठि लाहिणियूं आहिनि हाणे। सो सुराण जी हेल्प सां मां इहे हेठि लाहींदमि। हिते रखंदमि इहा राउंड टेबल। डेकोरेट नथी कयां हाणे, चादर वादर सभु कुझु नथी चेंज कयां। ईद खां 1 ॾींहुं पहिरियों इंशाअल्लाह हिते जी थोरी घणी सेटिंग चेंज कंदमि, कुशन कवर चादर सभु बदिलाईंदमि। त इहा टेबल हिते रखणी आहे ऐं कुर्सियूं सुगन जे कमरे में रखणियूं आहिनि। सो असां मिली करे 2 ॼणनि ऐं हीअ लाथोसीं। हीअ मुंहिंजी टेबल ॾाढी पुराणी ऐं ॾाढी प्यारी आहे। ऐं जॾहिं मां हिन ते डेकोरेशन कंदमि त तव्हां ॾिसजो त पोइ हीअ कीअं थी लॻे। ऐं उनखां अलावा कुर्सियूं जेके हुयूं 2, हितां जेके शेल्फ हटाया मां सुगन जे कमरे मां, उन्हनि जी जाइ ते 2 कुर्सियूं रखियूं आहिनि। कुशन मां वटि इलाही आहिनि माशाल्लाह, त 2 कुशन बि हिननि जे मथां रखियासीं। अञा मूंखे हिन टेबल खे ख़ाली करिणो आहे। हा, हिते आयल आहिनि इलाही सारियूं एजुकेशनल गेम्स ऐं पज़ल्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। इहे मूंखे ॾियणा आहिनि चैरिटी स्कूल में। बुक्स आहिनि कुझु ऐं इलाही सामान आहे माशाल्लाह। ॾियण वारनि जो अलाह क़बूल करे।
सो मां हुननि खे स्कूल वारनि खे चई छॾियो आहे, जॾहिं बि कराची जो चकर हणंदा त हीअ मां वटां इहे शयूं खणंदा, त इहे शयूं उन्हनि खे ॾियणियूं। त हीअ टेबल कंदमि मां पोइ ख़ाली, त जीअं साफ़ु सुथरी ऐं थोरी सेटिंग में अची वञे। फ़िलहालु त जीअं मूंखे सामान मिलियो, मूंखे ॿियो कुझु सम्झ में न आयो त मां हिन टेबल ते ई डंप कंदी वियमि। सो हाणे हलूं था हेठि, ऐं मुंहिंजो रेस्ट टाइम आहे, काफ़ी थकिजी पियमि हिन मुशक़त में। हितां जी जॾहिं फाइनल सेटिंग कंदमि त वरी तव्हां सां शेयर कंदमि। हीअ कुझु सुराण पचायो आहे, अलाए कहिड़ा मैक्सिकन टाइप कुझु समोसा आहिनि, मूंखे हिननि जो नालो नथो अचे। यकीननि हिननि जी ॿी वीडियो जेका आहे हीअ कुक पैड ते शेयर कंदी। ऐं हिते ख़ैर असांजे पाड़े मां हीअ ढेर सारी बिरयानी आई आहे, सो राति जी मानी त बसि असांजी ॿिन्हिनि जी त वई, त उहा असां कोन पचाईंदासीं। ऐं अञा कुझु फ्राए करण वारी आहे, उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। सुराणे हिननि जो समोसनि जो कहिड़ो नालो आहे? पोटेटो एम्पनाडास। अबा इहो मूंखे नथो अचे, ॾाढो ॾुखियो आहे। एम्पनाडास। ज़ोर सां चओ जीअं रिकॉर्ड थी। एम्पनाडास। कंप्लीट ॿुधाए ज़ोर सां। पोटेटो एम्पनाडास। अल्लाह, बसि ॿुधी वठो हाणे। मैक्सिकन। मैक्सिकन आहे कुझु, बसि मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे। हा, त हे छा आहिनि? वेजिटेबल कर्ल रोल्स। वेजिटेबल कर्ल रोल्स, शुक्र आहे मां इहो चई थी सघां। ऐं इहे हाणे फ्राए थींदा, ऐं शायदि हिन में अंडे में ॿोड़ींदी, ऐं पोइ ऑयल गरम कयो अथई, हिननि खे अंडे में ॿोड़ींदी ऐं पोइ हिन तेल में तरींदी। सो इहे वीडियोज़ इहे रेसिपीज़ जेके आहिनि कुक पैड ते अची वेंदव अॼु सुभाणे परीहं ताईं, त तव्हां ॾिसी था सघो अगरि तव्हांखे इंट्रस्ट हुजे त। 6:45 थिया आहिनि तक़रीबन, ऐं सुराण जेको आहे फ्राए करे चुकी आहे, रोल आख़िरी मरहले में आहिनि, ऐं समोसा उन खां पहिरियों पचाए चुकी आहे, जंहिंजो नालो मूंखे नथो अचे। उन खां सवाइ बिरयानी बि अची वई आहे, ऐं मां भिंडियूं पचायूं मंझंदि जो, त उहे ईअं ई पयूं त फ्रिज में ई वयूं हाणे, छो त हाणे भिंडियूं कोई न खाईंदो, त उहे असांखे वरी सुभाणे कमु ईंदियूं। ऐं ॿियो त सुभाणे संडे आहे त मासी बि न ईंदी, त न त कुझु खाधो हुनखे ॾेई छॾियूं। सो बहरहाल त अगरि कुझु पियो हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त पोइ कुझु न पचायूं। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो व्लॉग। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सॼे ॾींहं में जेको बि कयो अथमि उन मां कुझु हिसो तव्हां सां शेयर कयो अथमि, सभु कुझु त न। सो इहो ई हाल अहिवाल आहे। रमज़ान ख़तमु थियण वारो आहे, जीअं जीअं ॾींहं गुज़रनि था तीअं तीअं थोरो ईअं थिए थो न, कुझु ॼण त बसि ॼाण वञण वारो आहे। सो कोशिशि करे जेतिरो थी सघे त इन मुबारक महीने जो जेको वक़्तु आहे उनजो हिकु हिकु मिंट जेको आहे सजायो कयो, उनखे विञायो न, ज़ाया न कयो। ऐं अलाह माण्हुनि खे हिदायत ॾे छल त बाज़ारनि खां मुड़नि। जेतिरो वाविल आहे दुनिया में ओतिरो असांजा बाज़ार हिते भरिया पिया आहिनि। माण्हुनि खे त माना हैरत आहे मूंखे, अलाए छा आहे, ईद ते 9 वॻो न पाईंदासीं त अलाए छा थींदो, सम्झ में नथो अचे मूंखे। जॾहिं त असां वॾनि ते फ़र्ज़ु आहे त जीअं पाण असां बिहेव कंदासीं असांजा ॿार बि उहो ई सिखंदा। त बहरहाल ॾाढो मुश्किल टाइम आहे, माण्हुनि खे का सम्झ न आहे, न हू सम्झण ई नथा चाहिनि, न हू सम्झनि था मज़ाक़ आहे सभु। ऐं गवर्नमेंट जेको आहे असांखे ईअं ई मिसगाइड थी करे, ऐं हीअ आहे हो अलाए छा छा उटपटांग ॻाल्हियूं था कनि। सो ख़ुदा उन्हनि खे सम्झ ॾे। ऐं जेको कुझु थी सघियो अॼु मां तव्हां सां शेयर कयो आहे। मूंखे उमेदु आहे मुंहिंजो नंढिड़ो व्लॉग तव्हांखे अॼु जो वणंदो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं नंढियूं नंढियूं जेके यूट्यूब शॉर्ट जे सिलसिले में शॉर्ट वीडियोज़ मां शेयर कंदी रहां थी, उन्हनि जी मोट मूंखे ज़रूरु ॾियो। कोई कमेंट कयो, ज़रूरु मूंखे ॿुधायो त तव्हांखे कीअं थियूं लॻनि। अल्लाह सी तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह वरी सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।